सऊदी अरब में कत्ल ऐं फुर जे वाक़े में मुलवस गाजी खाबर ऐं मेहर वासी समेत 4 पाकिस्तानियुनि जा सर कलम कया विया। सऊदी हुकूमत बंगाली जे कत्ल इल्ज़ाम हेठि आयल गाजी खाबर वासी ख़ालिद पतूजो, मेहर वासी अब्दुल गफ़ार मीरभर ॻोठ ठारो ॾीपर जे इरशाद अली ॾीपर ऐं अब्दुल मजीद ॾीपर जा सर कलम करे छॾिया आहिनि। सऊदी घरू वज़ारत मूजिब 4 पाकिस्तानी हिक ख़ानगी कंपनी में 14 साल अॻु बांग्लादेश जे चौकीदार अनीस मियां खे ज़हमत दौरान क़त्ल कयो हो। घरू वज़ारत जो चवणु आहे त बांग्लादेशी जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल गाजी खाबर वासी ख़ालिद पतूजो, मेहर वासी अब्दुल गफ़ार मीरभर ॻोठ ठारू ॾीपर जे ॿिनि ॼणनि इरशाद अली ॾीपर ऐं अब्दुल मजीद खे 14 साल अॻु गिरफ़्तार कयो वियो हो। घरू वज़ारत जो चवणु आहे त गिरफ़्तार थियलनि ते ॾोह साबित थियण ते सऊदी हुकूमत 14 साल बाद चइनी ॼणनि जे सर कलम करण जी फ़तवा ॾियण बाद इन्हनि जा सर कलम कया। होॾां 4 ॼणनि जा सर कलम थियण जी इतला ते वारसनि जे घरनि में कोहराम मतल आहे, जॾहिं त 4 ॼणनि जी पंहिंजे ॻोठनि में गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे।